ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा हूँ। सिंध हाई कोर्ट में अफ़गान पनाहगीरनि जी वतन वापसी बाबत सूबाई हुकूमत की पॉलिसी ख़िलाफ़ दरख्वास्त ॿुधणी थी आहे। दरख्वास्त गुज़ार एक समाजी वर्कर ऐं इंसानी हक़नि जो मामलो आहे। आइन अफ़गान शहरियनि जी न पर पाकिस्तानी शहरियनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थो। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में अफ़गान पनाहगीरनि जी वतन वापसी बाबत सूबाई हुकूमत की पॉलिसी ख़िलाफ़ दरख्वास्त जी ॿुधणी थी आहे। दरख्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु आहे त एक समाजी वर्कर ऐं इंसानी हक़नि जो मामलो आहे। आइन अफ़गान शहरियनि जी न पर पाकिस्तानी शहरियनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थो। जस्टिस निमतुल्लाह भुट्टो जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में अॼु अफ़गान पनाहगीरनि जी वतन वापसी बाबत सूबाई हुकूमत जी पॉलिसी ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी। दरख़्वास्त समाजी कारकुन शीमा किरमानी ऐं ॿियनि पारां दाख़िल कयल आहे। दरख़्वास्त गुज़ार जी वकील सारा मलकानी अदालत में चयो त दरख़्वास्त कंदड़ हिकु समाजी वर्कर आहे। ही इंसानी हक़नि जो मसइलो आहे। अफ़गान पनाहगीरनि खे रोज़ जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो पियो वञे, जेको गैर इंसानी सलूक आहे। गुज़रियल ॿुधणी ते अदालत पुछाणो कयो हो त छा दरख़्वास्त अवामी मफ़ाद में दाख़िल करे सघिजे थी या न। वकील जो इहो चवणु आहे। आइन अफ़गान शहरियुनि जी न पर पाकिस्तानी शहरियुनि जी हक़नि जी ॻाल्हि करे थो। सुप्रीम कोर्ट में बि केस ॿुधणी हेठि आहे, उते बि अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई आहे। अदालत पुछाणो कयो त उनजी कापी पिणु पेश कई वञे। वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे ऐं असां सूबाई हुकूमत जी पॉलिसी खे चैलेंज कयूं था। इहो सारा मलकानी वकील जो चवणु हुयो। सुप्रीम कोर्ट दाख़िल दरख़्वास्त जी कापी पिणु तलब कई ऐं जेका वधीक ॿुधणी आहे 12 दिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। जी मेहरबानी अपडेट करण लाइ।